कराची में घुमण जूं त खोड़ सारियूं जॻहियूं आहिनि, पर रस्ते में वेंदे मूंखे हिकु मेलो नज़र अची वियो। जी हा, कराचीअ में मेलो, जीअं ॻोठनि में मेला लॻंदा आहिनि। पोइ अचो इहो मेलो घुमऊं था। मेले में वञण लाइ सभिनी खां पहिरां मूं टिकट वरिती। टिकट वठी इहा सिधो वञी मूं हिन भाऊअ खे ॾिनी, जंहिं असांजी टिकट ॾिसी असांखे अंदरि छॾियो। जीअं ई अंदरि वियासीं त हिते असांजे लाइ वेलकम बोर्ड लॻल हो ऐं हिते खोड़ सारा झूला हुआ। हिन मेले में घणा झूला ई हुआ। हिते ई हिकिड़ो ॿारनि जो झूलो हो, जिथे ॿार मथे चढ़ी ऐं हेठि अची घिसकंदे लही पिया अचनि, ऐं हिते हिकु गोल गोल घुमण वारो झूलो बि हुयो। ॿारनि जा हिते काफ़ी सारा झूला रखिया विया हुआ। हिते हिकिड़ो ॿियो बि नंढड़ो गोल गोल घुमण वारो झूलो हुयो। ही नंढड़ा ॿार रुगो गोल गोल छो घुमंदा आहिनि? इस सज्जन को क्या तकलीफ़ है भाई? मिड़ई इने पुछां पियो। हिते ही हिकिड़ो अमरा वॾे झूले ते मथे चढ़ी वियो, छो जो हिन जा थोड़ा नट बुल्ट ढीला थी विया, उहे टाइट करण वियो हो। देखा आपने लापरवाही का नतीजा है। पर हिते जेको सफ़ा टाइट झूलो पियो लॻे, ओ ही कश्तीअ वारो झूलो। ही लॻे बि हिन शाम जे मंज़र में ॾाढो ई प्यारो पियो। इन खां अलावा हिते खोड़ सारियूं गेमूं बि हुयूं। गेमूं छा, हिते घणो स्केम ई हुयो। हमारे यहाँ ऐसा ही होता है। ही डब्बा जेके हिननि हिते रखिया ईअं डिज़ाइन थियल हा जो कॾहिं इन्हनि में इहा रिंग वञे ई न हा। बस पैसो कमाइण जो हिकु ज़रियो आहे, छो जो जंहिं बि ही गेम ट्राई कई उन पंहिंजो पैसो ई बर्बाद कयो। बड़ा हरामी हो बेटा। छॾियो हिन स्केम खे, अचो त तव्हांखे हितां जो सर्कस शो थो ॾेखारियां। हिन सर्कस शो जो मां टिकट वठी सिधो अंदरि हली वियुमि, जिथे ॿिया खोड़ सारा माण्हू वेही ऐं हिननि सर्कस शो वारनि जो इंतज़ार पिया कनि। हिन पर्दे मां निकिरी ऐं सिधो अची पंहिंजो सामान सेट करण लॻा। भाऊ अचण साण ई हिते ॿ टे छुरियूं खणी ऐं हिन तख़्ते ते हणण शुरू करे छॾियूं। मगर क्यों? छो जो असली कमाल ही हाणे असांखे अॻियां ॾेखारींदो। हमरा हिते हिकिड़े नंढड़े ॿार खे विच ते बीहारे ऐं हुन जे साइडनि में छुरियूं हणण शुरू करे छॾियूं। शायदि तव्हांखे ही ॾिसण में सवलो लॻे, पर ही वॾो ख़तरनाक मंज़र आहे, छो जो अगरि हिक बि छुरी हेॾे होॾे थी त हिन ॿार जो कमु ख़तम। बाय बाय, टाटा, गुड बाय, गया। वरी हिते हिन अमरा हिन ॿार खे साइड ते बीहारे ऐं नयो स्टंट परफॉर्म करे ॾेखारियो। हाणे हिते ही अमरा कावड़ में अची वियो। हिन चयो त हाणे नंढियूं नंढियूं शयूं छॾियो, अचो सिधो तबाही वारो कमु था कयूं, बाहि खां था खेॾूं। छुरीअ ते पेट्रोल हणी बाहि ॿारे ऐं ॿार खे विच ते बीहारे उन ते वरी हमलो शुरू करे छॾियईं, पर ॿार हिन दफ़े वरी बची वियो। हिन दफ़े भाऊअ पंहिंजो अकुल इस्तेमाल कंदे असांखे ॿिया नया स्टंट ॾेखारण शुरू कया, छो जो 2-3 मिंट ॿिया ॿाहिरि स्टंट ॾेखारियां त ॿार ॿरी पियो। पर हिन दफ़े हिन अमरा अकेले ई हिननि ख़तरनि खां खेॾणु शुरू करे छॾियो। हिननि लकड़ियुनि में बाहि हणी ऐं असांखे हिननि लकड़ियुनि खां पंहिंजो टैलेंट ॾेखारण लॻो। वाकई ही आहे त हिकु वॾे कमाल वारो कमु, ऐं हिन लाइ हिननि खे प्रैक्टिस बि वॾी लॻंदी हूंदी। हाणे भाऊ असांखे सभिनि मां ख़तरनाक स्टंट ॾेखारियो। पंहिंजे वात में पेट्रोल विझी ऐं ड्रैगन वांगुरु मुंहं मां बाहि कढणु शुरू करे छॾियईं। हिन अमरा खे त भाॼी पचाइण जी ज़रूरत ई नाहे, छो जो ही कची भाॼी वात में रखे ऐं मथां बाहि हणंदो हूंदसि, पची अंदरि हली वेंदी हूंदी। इहो ख़तरनाक स्टंट ॾेखारे ही भाऊ हितां हली वियो ऐं जादूगर जे रूप में वापसि आयो। ईंदे ई भाऊ हिते हिन कारे कपिड़े खे हिलाए हिकु रंगीन कपिड़े में तब्दील करे छॾियो। काश मुंहिंजी ज़िंदगीअ में बि कोई ईअं अची ऐं मुंहिंजी ज़िंदगीअ खे रंगीन ठाहे छॾे। ओह गॉड, एक बार दिला दे। भाऊ हिते हिकिड़ो अजीब जादू ॾेखारियो जेको मूंखे बि सम्झ में न आयो। भाऊ हिते 3 रसियूं खयूं, हिकिड़ीअ खे पाण गंढू ॿधई ऐं 2 अवाम में ॾिनई गंढू ॿधण लाइ। अवाम हिते हिननि खे उन 2 रसियुनि में टाइट गंढू ॿधी ॾिनियूं। हिते हिन असांखे हे रसियूं चेक बि करायूं त 3 रसियूं अलॻि अलॻि हुयूं, पर जॾहिं हिन पंहिंजे हथनि में उन्हनि 3 रसियुनि खे खणी सॼी अवाम जी अखियुनि जे साम्हूं जॾहिं उन्हनि खे हिलाए आसमान में उछलियईं त इहे 3 रसियूं पाण में जुड़ी वयूं। इहो कीअं थियो मूंखे त सम्झ में ई न आयो, पर जेको बि थियो कमाल थियो, सफ़ा मज़ो अची वियो। पोइ हिते हिन अमरा हिकिड़ो ॿार नंढड़ो अवाम मां घुरायो ऐं उन खे पाणीअ जो गिलास पियारियईं। पोइ हिते हिन जादूगर हिकिड़ो नंढड़ो लोटड़ो खणी ऐं हिन ॿार जी मशकूक जॻह ते रखियो ऐं हिन जी बांह खे जॾहिं नलके वांगुरु हिलायईंसि त उतां पाणी निकिरण लॻो। हिन ट्रिक में त मूंखे हिन जादूगर खां घणो हिन लोटे जो कमाल पियो लॻे। जॾहिं ही जादूगर इन लोटे खे हिन ॿार ते रखे ऐं हेठि पियो करेसि त इन मां पाणी पियो हेठि अचण लॻे। तू समझा? हाँ। नहीं, तू समझा नहीं। हिन ॿार जो पूरो पेट खाली करण खां पोइ हिन जादूगर हिकु अवाम मां ॿियो नंढो ॿार घुरायो। सभिनि खां पहिरां हिन पंहिंजी पोटली चेक कराई जेका बिल्कुलु खाली हुई। पोइ हिन इहा पोटली हिन ॿार जी मख़सूस जॻह ते रखी ऐं ॿार खे चयईं त हाणे ट्रिप ॾे। हुन जे ट्रिप ॾियण खां पोइ जीअं ई जादूगर इहा पोटली चेक कई त इन जे अंदरां हिकिड़ो अंडो निकिरी आयो। नंढड़ो ॿार वेचारो परेशान थी वियो त इहो अंडो आयो किथां। नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है। लॻे थो अंडे हरी मुर्गी खाई छॾी हूंदई। हाणे ही अमरा असांखे आख़िरी जादू ॾेखारण लॻो। हिते हिन डब्बा खणी इन्हनि खे बाहि हणी ऐं 2 डबनि खे पाण में मिलाए छॾियईं ऐं पोइ जॾहिं हिन इन डबनि खे खोलियो ऐं इन्हनि मां हिकु रसी हिन ॿार खे पकड़ाई त इन्हनि खे जॾहिं छिकियनि त इन जे विचां हिकिड़ो झंडो निकितो। झंडो पंहिंजे प्यारे पाकिस्तान जो। इन खां पोइ ही शो हिते ख़तम थियो ऐं भाऊ असांजो शुक्रिया अदा कयो। थैंक यू। काॾे था वञो? शो ख़तम थियो आहे, पर असांजी वीडियो अञा बाक़ी आहे। जीअं ई असां हितां ॿाहिरि निकितासीं त साम्हूं ई असांजे हिकु भूत बंगलो हो, पर एॾां असां न वेंदासीं छो जो वीडियो में रेस्ट्रिक्शन्स अची वेंदियूं आहिनि। जीअं ई शाम पई थींदी वञे झूला हिते ॾाढा ई प्यारा पिया लॻनि। हिते ही हिकिड़ो ट्रेन वारो झूलो हुयो ऐं इन खां गॾु ई हिते हिकु जंपिंग वारो झूलो हुयो। इहो ॿारनि लाइ हूंदो आहे, असांखे इहो खाइण न ॾींदा। गजब बेइज्जती है।
हिन मेले में ॿारनि लाइ काफ़ी शयूं रखियूं वयूं हुयूं, गेमूं, झूला ऐं ॿियूं बि खोड़ सारियूं शयूं ॿारनि लाइ रखियूं वयूं हुयूं। जीअं ई अंधेरो पियो छाइजे हिते अवाम जो रश वधंदो वञे पियो ऐं हिते ही रंगीन झूला ॾाढो ई हसीन मंज़र पेश पिया कनि। हिते ही गोल घुमण वारो झूलो ऐं हू कश्ती वारो झूलो जेके ॿई वॾनि लाइ हुया, हिन राति जे मंज़र में ॾाढा ई सुहिणा पिया लॻनि। मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है। हलो तव्हांखे तव्हांजो फुल टूर थो ॾियां। हुते ही ॿारनि वारा झूला हुआ, उन खां पोइ ही कश्ती वारो झूलो हुयो ऐं उन खां पोइ हिते ही ट्रेन वारो झूलो हुयो। उन खां गॾु ई हिते ही वॾो गोल वारो झूलो हुयो ऐं उन खां गॾु हिते ॿारनि जूं खोड़ सारियूं गेमूं हुयूं। इन खां गॾु ई हिते 2-3 स्केम वारियूं गेमूं बि हुयूं। हम्बा हम्बा रंबा रंबा कंबा कंबा। इते ही मूं पंहिंजी नंढड़ी वीडियो बि ठाही। ॿुधायो त मां कीअं पियो लॻां। वाह क्या लड़का है, वेरी हैंडसम बॉय। इहो पूरो मेलो घुमण ऐं तव्हांखे घुमाइण खां पोइ मूं सोचियो त हलूं था हितां। भाउ ॾाढी देर थी वई आहे। अबे साले अञा हिते खोड़ सारा माण्हू अचनि पिया पर असां हितां वञूं पिया छो जो असांखे हिते काफ़ी देर थी चुकी हुई। बाक़ी तव्हां सभु मूंखे इहो ॿुधायो त अॼु ताईं तव्हां कहिड़े वॾे मेले में विया आहियो ऐं तव्हांजे क़रीब कहिड़ो मशहूर मेलो लॻंदो आहे। वेंदे वेंदे हिकिड़ो कमु कंदा वञो, लाइक जे बटन खे दॿाए सब्सक्राइब जे बटन खे दॿाइजो। मिलूं था तव्हां खां अॻी वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।